सेठे ये जो घर की ना तो हली का अरे सोरा कारीगर नांग खातो आहे का जो घर हला अरे ने बिल्डोजर जे हेठा नी देख ये कुजाड़ो थियो है नी अरे सोरा सोरा वो रन्ने न डाण डाण मोखे डाढ़े विझंदी ए तू हल ए आऊं तो तोसी गडजी हला ए धुड़ पई है तुझे मुंह में अरे सोरा वो रन मोखे भी कुटी दी तोखे भी कुटी दी ए सेठे ए पो बस इते बैठो उने का ये सजो भरियो तरियो घर ए रन जे हवाले कने का सोरा ने रन के घर तो मां दुखियो दींदस ने रन के घर जी खोटी है का ए सेठे ए जे ये बाहरिया बना दी नहीं ना ये कम खराब थी वेंदई अरे कमरी केड़ो ठयो पियो है अगे ही सूरन जो ठयो पियो है ये पर ये जे घर ता हथो खण दे ये रन ता तो जो झुगो ही झड़ करे छनी दी अरे सोरा मेरी हाथ मोखे ब खबर कीने त या रन मरंदी भला ना सेठे ए रन ता मूड को तो जे मरण जो वाटू में नहीं आ रहे सोरा यार रन वडी ने भागी है ए मोजी सलाह वट ए घरे हल ए जेको छो ए उन के दिसबो अरे सोरा जे पादरन जो तोखे शौक थियो है ना त पोली पादर खा ए हां एकलो किने कुटबो से ए यार अब गड कुटबो ए माटी जुड़िया तिना बात आई ओए बात आई ए काका पटेल वरी केड़ो कम थो चवी माटी है सिकील तो डिकरी रो संग देण ला तैयार थियो है तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए ना काका ना हाणे मुखे कोन थो खपे अल्लाह करे तू ऐं काको सिकी लदो बई खुश हो जो बाकी मुखे छोकरी मिली वई आ मु पंजो बंदोबस्त पाण करे छडियो आ माटी ए की दो कहे हूं सिकी लदे जे जिबान करे आयो आ तिना केड़ी खबर मिना सजी खबर है पटेल मु तो तोखे पहिरीं चयो हो न मु पंजो बंदोबस्त पाण कयो आ वो हरू भरू माण्हुनि सां छो ज़बानू कंदो वती माटी ए में से मजाक म कर तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए ए काका पटेल राज़ी शाह घोट जो कसम मां सच तो चवई हाणे मुझे ला किथे भी संग जी घुर न कर मां जी उए से जिबान थे गई है मां जी अच्छी दाढ़ी कूड़ाई सकी ए काका पर पहिरियां तव्हां बिन्ही खे बरो थे आयो मूंखे संग ॾियण जे लाइ ऐं हाणे था संग ॾियो पहिरियां केॾांहुं विया हुआ अंधा हुआ छा माटी जुड़िया ए मकर ए मां जी इज्जत रो सवाल है काका पटेल हाणे कुझु कोन थींदो इहो तव्हां मुंहिंजे लाइ पहिरीं सोचो आहे पहिरीं तव्हांखे असल बरो चढ़ी वियो ऐं हे हथ थो वधां मुंहिंजी जान छॾियो इहो संग वञी ॿिए पासे ॾियो पचे हूं अपनी बेइज्जती कराऊं काका तुंहिंजी मर्ज़ी आहे सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।